औरंगज़ेब 1707 ईस्वी में वफ़ात कई। संदसि वफ़ात खां पोइ सियासी वॻोड़ शुरू थी वियो, जंहिं जे नतीजे में आख़िरकार नंढे खंड में मुस्लिम इक़्तिदार भोरा भोरा थी वियो। इहा सियासी भॼ रूहानी मुंझारे जो नतीजो हुई, जेका समाजी ऐं इक़्तिसादी दायरनि खे बि वकोड़े वई हुई। सभिनी पासनि खां बग़ावतनि मुंहुं कढियो हो, जिन खे मुंहुं ॾियण जी क़ाबिलियत औरंगज़ेब जे जानशीन में कान हुई। मुसलमाननि जी तारीख़ जे अहिड़े ख़तरनाक ऐं नाज़ुक वक़्त में शाह वलीउल्लाह जनम वरितो, जेको मुस्लिम हिंदुस्तान जो हिकु अज़ीम मज़हबी मुफ़क्किर हो, जंहिं इस्लाम खे हिंदुस्तान में नई ज़िंदगी ॾियण लाइ वॾो कमु कयो। शाह वलीउल्लाह 1703 ईस्वी में औरंगज़ेब जी वफ़ात खां 4 साल अॻु ॼाओ हो। संदन ॾाॾो शेख वजीहुद्दीन शाहजहान जी फ़ौज जो हिकु मुख्य अमलदार हो। हुन जो वालिद शाह अब्दुर्रहीम हिकु सूफ़ी ऐं मशहूर आलिम हो, जंहिं फ़तवाए आलमगीर जी तालीफ़ में मदद कई हुई। फ़तवाए आलमगीरी इस्लामी कानून जो हिकु वॾो ज़ाब्तो आहे। तंहिं हूंदे बि हुन शहनशाह सां मिलण जी दावत थुॾे छॾी ऐं पंहिंजूं समूरियूं शक्तियूं मदरसा रहमिया जे तनज़ीम करण ऐं उते पढ़ाइण में लॻाए छॾियूं हुयूं। इहो हिकु दीनी मदरसो हो, जंहिं अॻिते हली मुस्लिम हिंदुस्तान जे मज़हबी छुटकारे में इहो किरदारु अदा कयो ऐं जंहिं शाह वलीउल्लाह, शाह अब्दुल अज़ीज़, सैयद अहमद बिरेलवी, मौलवी अब्दुल हई ऐं शाह इस्माइल शहीद जहिड़ा मज़हबी सुधारक ऐं मुजाहिद पैदा कया। शाह अब्दुर्रहीम ऐं संदसि भाउ जी सिख्या बाबति मौलाना उबैदुल्लाह सिंधी लिखे थो, ॿिन्ही भाइरनि जी सिख्या जो तत इहो हो त को अहिड़ो रस्तो ॻोल्हे कढिजे जंहिं ते मुस्लिम फ़ैलसिफ़, सूफ़ी ऐं मुतकल्लिमिन ऐं फ़िक़ह कानूनदाननि गॾिजी सफ़र करे सघनि। शाह वलीउल्लाह पंहिंजी इब्तिदाई तालीम पंहिंजे नामवर वालिद खां हासिल कई, जेको संदसि उस्ताद बि हो त संदसि रूहानी रहबर पिणु। हू पंहिंजी ॼम जी असली वक़्त खां अॻु पैदा थियो हो ऐं एतिरी त तेज़ हाफ़िज़े जो मालिक हो जो 7 सालनि जी उमिरि में ई क़ुरान पाक जो हिफ़्ज़ करे वरिताईं। हू 17 सालनि जो थियो त संदसि वालिद 1131 ईस्वी में वफ़ात करे वियो। हुन पंहिंजे वालिद जी जाइ ते मदरसा रहमिया में पढ़ाइणु शुरू कयो ऐं 12 सालनि ताईं इहो कमु कंदो रहियो। तंहिं खां पोइ हू वधीक पढ़ण लाइ अरबुस्तान वियो। हू हिकु ज़हीन आलिम हो। हू मके ऐं मदीने में 14 महीना रहियो। उन अरसे में हू हजाज़ जे नुमाया उस्तादनि सां लह विचड़ में रहियो। हुन जो दिलपसंद उस्ताद मदीने जो शेख अबू ताहिर बिन इब्राहिम हो, जंहिंखां हुन हदीस में संद अता थी। मके में रहण दौरान शाह वलीउल्लाह हिकु ख्वाब ॾिठो हो, जंहिं में पैगंबर पाक खेसि हुकुम ॾिनो हो त हू नंढे खंड वञी मुसलमाननि खे मुनज़म करण ऐं खेनि छुटकारे ॾियण जो कमु करे। तंहिं करे हू 9 जुलाई 1732 ईस्वी में दिल्ली मोटियो ऐं ईंदे ई पंहिंजे कम में जुंबी वियो। हुन इहो इंतिहाई मुश्किल कमु उन वक़्तु पंहिंजे हथ में खयो जॾहिं हिंदुस्तान जा मुसलमान पंहिंजी तारीख़ जे तमामु ॾुखे दौर मां लंघी रहिया हुआ ऐं संदन समूरो समाजी, सियासी, इक़्तिसादी ऐं रूहानी सिरिश्तो भॼी भोर थी चुको हो। शाह वलीउल्लाह तमामु घणो लिखियो। इस्लामी इल्मनि जे मैदान में हुन जूं लिखणियूं दाइमी हैसियत रखनि थियूं। हुन 30 सालनि जे अरसे में अरबी तोड़े फ़ारसी ज़बाननि में आला मयार जा 50 किताब लिखिया। उन्हनि किताबनि में के त अहिड़ा बि आहिनि जिन जे मुक़ाबले जो ॿियो को किताब इस्लामी अदब में अॼु ताईं लिखिजी न सघियो आहे। इस्लामी इल्मनि जूं हिन जेके बि ख़िदमतूं कयूं, तन मां सभ खां वॾी ख़िदमत इस्लामी सिख्या जी वसी ज़ख़ीरे खे जुदा जुदा उनवान तहत आणे उन्हनि जो ज़ाब्तो तयारु करणु हुई। हुन जा किताब ख़्याल तोड़े मुस्तक़बिल बीनी जे लिहाज़ खां नुमाया हैसियत रखनि था। हिकु समाज सुधारक ऐं सोशलिज़म बाबति नज़रियनि जे बानी हुअण जे हैसियत में खेसि कार्ल मार्क्स जो अॻुवाण चई सघिजे थो। शाह साहब सूफ़ी मती खे रद्द करण बदिरां खेसि सुधारण ऐं मंझसि ज़ाब्ते पैदा करण ते ज़ोर भरियो। हुन उन्ही मौज़ू ते काफ़ी किताब लिखिया, जिन में सूफ़ी मतीअ जे अवगुणनि ऐं गुणनि जी छंड-छाण कयाई। शाह वलीउल्लाह पंहिंजे ज़माने जे समाजी ऐं सियासी सिरिश्ते खे सुधारण जो मक़सद बि पंहिंजे हथ में खयो।
मुस्लिम माशरे जी सियासी निज़ाम में जेके बीमारियूं पैदा थी हुयूं तन खे हक़ीक़त पसंदी सां परोड़े संदन इलाज ॿुधायई। मुस्लिम माशरे में जेके गैर इस्लामी रस्मूं हिंदू धर्म सां लह विचण में अचण करे पैदा थी पयूं हुयूं तन ते तनक़ीद कयई। हू शादियुनि दावतनि ऐं रस्मनि ते थींदड़ हद खां वधीक फुज़ूल ख़र्चनि जो ख़ासि तरह मुख़ालिफ़ हो। हुन रननि ज़ालनि जी ॿीहर शादी जी वकालत कई। हुन एहतियात सां माशरे जो इक़्तिसादी ज़वाल आयो। हुन एहतियात सां उन्हनि कारणनि जो तज्ज़ियो कयो जिन जे करे संदसि ज़माने में मुस्लिम माशरे जो इक़्तिसादी ज़वाल आयो। हू हुन मुस्लिम बुनियादनि ते दौलत जी वधीक वसीह वर्ग जी वकालत कई। हुज्जतुल्लाहुल बालिगा जे हिकु रोशन बाब में हुन सरमाएदारी निज़ाम जूं उहे ख़राबियूं ॿुधायूं जिन जे करे रूमी ऐं सासानी सल्तनत जो ज़वाल आयो हो। शाह वलीउल्लाह जी राय हुई त सियासी तब्दीली खां अॻु ज़हनी इनक़लाब अचणु घुरिजे। हुन खूनी इनक़लाब वसीले सियासी या समाजी तब्दीली आणण जो को इरादो न थे रखियो। हुन समाज में पुरअमन तरीक़े सां इनक़लाबी तब्दीली आणण पे चाही। हुन जेके सियासी इनक़लाब आणण पे घुरियो तंहिं ते पंहिंजी मशहूर किताब में बेस कयो अथसि। शहरियत जे मुख़्तलिफ़ पासनि खां जेतिरो शाह वलीउल्लाह थे सम्झो ओतिरो विची सदी वारनि हिंदुस्तान जो ॿियो को बि आलम न सम्झी सघियो हो। हुन पाण सुञाणण खे सियासी शऊर जी अवलिन शर्त ते सम्झो। हुन पंहिंजी सदा हयात किताब हुज्जतुल्लाहुल बालिगा में उन्हनि कारणनि ते तफ़सील सां बहस कयो आहे जेके शहरी शऊर जे वाधारे लाइ कमु कनि था। शाह वलीउल्लाह विची सदी वारे हिंदुस्तान जो शायदि वाहिद मुसलमान आलम हो जंहिं समाजी ऐं सियासी निज़ाम में इक़्तिसादियात जी अहमियत खे परखियो। हुन समाज में इक़्तिसादी तवाज़न बरक़रार रखण जी वकालत कई ऐं दौलत गॾु करण खे सख़्त लफ़्ज़नि में निंदियाई। शाह वलीउल्लाह ज़वाल ऐं अफ़रा तफ़री वारे ज़माने में पैदा थियण जे बावजूदि अमुन ऐं ख़ुशहाली लाइ पाण पतोड़ियो। हू ई वाहिद माण्हू हो जंहिं विची सदी वारे हिंदुस्तान खे समाजी ऐं इक़्तिसादी नज़रियो ॾिनो ऐं हिकु अहिड़ो मुस्लिम माशरो ॾिसण पए चाहियो जंहिं में फ़र्द पूरी तरह आज़ादु हुजे ऐं संदसि आज़ादी सभ जी भलाई में कमु अची सघे। हुन जी नज़र में हिकु मिसाली इस्लामी रियासत अहिड़ी रियासत हूंदी जंहिं में हाकिम क़ुरान ऐं सुन्नत ते हलंदो। मदरसा रहमिया नाले हिन जो दीनी मदरसो नंढे खंड में इस्लाम जी नई जियापे जो मरकज़ लेखजण लॻो ऐं मुल्क जी कुंड कुड़च मां आलम उते पहुचण लॻा ऐं उतां सिख्या वठी नंढे खंड में आज़ादी जी तहरीक जा मशल बिरादर थी पिया। उन्हनि में सूरत जो मौलाना मोहम्मद आशिक, बधाना जो मौलाना नूरुल्लाह, मौलाना अमीन कश्मीरी, राय बरेली जो शाह अबू सईद ऐं संदसि पंहिंजो पुटु शाह अब्दुल अज़ीज़ शामिल आहिनि। शाह अब्दुल अज़ीज़ त शुरूआत ई पंहिंजे पीउ जे दीनी ऐं सियासी फ़लसफ़े सां कई हुई। पंहिंजी समाजी ऐं इक़्तिसादी फ़िक्र जे अवसर जे लाइ हिन हिंदुस्तान में 2 स्कूल क़ाइमु कया, हिकु बिरेली ऐं ॿियो ठठे सिंध में। बिरेली में शाह इल्म अलाह जो तकियो ऐं ठठे में मखदूम मोहम्मद मोइन ठठवी जो तकिए जे नाले सां उन्हनि स्कूलनि पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो। अॻिते हली हिंदुस्तान में देवबंद मदरसो ऐं जमियत उलमाए ऐं हिंद शाह वलीउल्लाह जे उन स्कूल ऑफ थाट जो महवर बणिजी विया।